ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची में डिप्टी कमिश्नर जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं। इरफान सलाम मीरवाणी डिप्टी कमिश्नर मलीर मुक़रर कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। कैप्टन रिटायर्ड मोहम्मद सईद लग़ारी एडिशनल सेक्रेटरी कोऑर्डिनेशन मुक़रर कयो वियो आहे। शहज़ाद फैसल अब्बासी डिप्टी कमिश्नर ओभर कराची मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त अल्ताफ़ अहमद शेख PhD करण लाइ परॾे रवानो थी वियो आहे। आमिर हुसैन खे डिप्टी कमिश्नर कोरंगी मुक़रर कयो वियो आहे। सैयद जवाद मुज़फ़र के डिप्टी सेक्रेटरी फाइनेंस मुक़रर कयो वियो आहे। ऑफिसरनि जे मुक़ररनि जे हवाले सां नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची में डिप्टी कमिश्नर जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं। इरफान सलाम मीरवाणी डिप्टी कमिश्नर मलीर मुक़रर कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलबानी खां। जी शहज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु डिप्टी कमिश्नर जी मुक़ररी बाबति जेके आहिनि अॼु नोटिफिकेशन जारी कया विया आहिनि। इरफान सलाम मीरवाणी DC मलीर मुक़रर कयो वियो आहे। मोहम्मद सईद लग़ारी खे एडिशनल सेक्रेटरी कोऑर्डिनेशन सर्विस जनरल एडमिनिस्ट्रेशन एंड कोऑर्डिनेशन मुक़रर कयो वियो आहे। आमिर हुसैन खे DC कोरंगी मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त जवाद मुज़फ़र खे डिप्टी सेक्रेटरी फाइनेंस मुक़रर कयो वियो आहे। शहज़ाद फज़ल अब्बासी DC ईस्ट तौर मुक़ररी कई वई आहे। समीउल्लाह संजरानी खे जेको आहे सो एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 ईस्ट तौर मुक़रर कयो वियो आहे। ऐं अब्दुल करीम मेमन खे जेको आहे सो डिप्टी सेक्रेटरी घरू खातो मुक़रर कयो वियो आहे। ऐं उनखां अलावा अब्दुल हमीद जागीरानी खे ADC 1 कोरंगी मुक़रर कयो वियो आहे। ऐं ज़ाहिद जोड़ंजो खे तालीम खाते जो डिप्टी सेक्रेटरी डिप्टी सेक्रेटरी सिंध मुक़रर कयो वियो आहे। इन जा नोटिफिकेशन पिणु अॼु जारी थी चुका आहिनि। जी ठीक है, अवां जी मेहरबानी शहज़ाद अपडेट करण लाइ।